अस्सलाम नाज़रीन, खबर शामिल कयूं था ठरी मिरवा खां। ठरी मिरवा जे ॻोठ गुलहसन कुबर वासी जंसार अली कुबर पंहिंजी न्याणी बल्कीस कुबर ऐं किरतुल ऐन कुबर सां गॾिजी प्रेस क्लब मिरवा अपाची एहतजाजी मुज़ाहिरो ते चयो त ॻोठ जे बाअसर ख़िलाफ़ केस दाख़िल थियण बाद बाअसर पंहिंजे बंगले मां ईंदड़ असांजी बिजली काटा करे छॾी आहे ऐं ठाह करण लाइ असांखे संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं पिया ॾियनि। ऐं बल्कीस कुबर चयो त मुंहिंजी जाली फेसबुक आई डी ठाहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ग़लति कमेंट बि ॾियनि था। बाअसर असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिन आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। बिजली कटे छॾी बग़ैर घर में हिकु बल्ब हासिल उहो ॿरंदो आहे ऐं मोबाइल जी चार्ज जे अगरि पोइ असांजे घर में कुझु बि अहिड़ो थी वञे त जीअं असांखे असां कॉन्टेक्ट में न हुजनि, तंहिंजे करे असांजे घर जी लाइट कटे छॾी अथनि। बंगले खां असांजी लाइट लॻल आहे, तार लाहे छॾी। बिजली सॼे ॻोठ में आहे, सिर्फ़ु असांजे घर में न आहे। सिंध जी न्याणी ईअं कंसी टाइम ते दरबदर थींदियूं रहंदियूं। किथे मुंहिंजा कौम परस्त भाई जेके हमेशह चवंदा आहिनि सिंध जी न्याणी सां गॾु, अॼु सिंध जी न्याणी ते ज़ुल्म शुरू थी चुको आहे। असांजे पीउ खे हर घुराए थो वञे, चए थो